मेहर शहर के बेटो रोड ते अॼु ॾींहुं ॾिठे जो हथियारबंदनि धाड़ो हणी विया। इन खां पोइ हथियारबंदनि क्लाशनकोफ खणी मेडिकल स्टोर ते चढ़ी विया ऐं दुकानदारनि खां रक़म फुरे विया। अखियुनि ॾिसंदड़ मूजिबि हथियारबंदनि रोडनि ते बीही धमकियूं ॾिनियूं त जेको अॻिते वधियो सो मरंदो। वारदात दौरान समूरो इलाइक़ो ख़ौफ़ जे माहौल में छाइजी वियो। शहरियुनि जो चवणु आहे त मेहर हाणे कश्मीर बणिजी वियो आहे, जिते ॾींहुं ॾिठे धाड़ा आम थी विया आहिनि। शहरियुनि SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी खां मुतालबो कयो आहे त शहर में वधंदड़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खया वञनि ऐं अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी, जॾहिं त मेहर शहर में ए सेक्शन थाणे जी हद में अॼु ॾोह जा धारदार वाक़िया हिक ई रोड ते पेश आया आहिनि। जॾहिं त फौरन दीदा दलेरी सां सुर कंदा आवाम खे ऐं दुकानदारनि खे धमकियूं ॾींदा रहिया। ऐं तव्हांखे असीं इहो बि ॿुधाईंदा हलूं त उते मौजूदु जेके अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि, उन्हनि जे चवण मुताबिक़ त असीं जॾहिं पंहिंजे रोज़गार सां वेठा हुआसीं, अचानक जेको आहे सो 5 हथियारबंद 2 मोटरसाइकिल ते सवार थी अचे असांजे मथां क्लाशनकोफ पिस्टल जा जेके पंहिंजो मथां हावी थी असांखां फुल लुट कई, जंहिंमें मेडिकल स्टोर ऐं किराने जो दुकान ॿुधाए पियो वञे। ऐं जॾहिं त तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो त हीअ वीडियो उन्हनि फौरन जा आहिनि। ऐं जॾहिं त मुतासिरीन ऐं मेहर शहरनि SSP दादू DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त असीं आख़िर कहिड़ी सज़ा मेहर जा माण्हू मतिलबु जेको आहे भोॻी रहिया आहियूं ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे शहरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में असीं पंहिंजो कारोबार बंदि कंदासीं। जी, सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।